नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाम ख़बर ॾींदा हलूं त प्यार जो परणो कंदड़ भरिया रोड जी रवासण फौजिया अञण गुज़िर 5 सालनि खां मुबीना तौर ते मुड़ुस ऐं सहुरे जे क़ैद में हुजण जो इंकशाफ कयो। नारी वज वठी मुड़ुस जे घरां निकिरी वारसनि वटि पहुची वई, जंहिं बाद नारी मां ज़ाहिदा सां गॾु इंसाफ़ लाइ दाईंदे चयो आहे त 5 साल अॻु भरिया रोड में मां सिलाई जी सेंटर ते कमु कंदी हुयसि। मूंखे रसूल बख़्श लाखो प्यार जे परणे लाइ ज़ोर भरियो। मां हुन सां शादी कई। शादी बाद हिन मूंखे घर में क़ैद करे छॾियो। हिन चयो त मुड़ुस ज़बरदस्ती कचो शराब ठाहिण लॻो ऐं ग़लति पेशो कराईंदो हो। मुंहिंजो सहुरो मुरीद लाखो ऐं ॾेराणी सुहिणी लाखो मूं मथां तशदुद कंदा हुआ। हिन चयो आहे त मुड़ुस ऐं सहुरो अगवा जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त भाइर बि मारण जूं धमकियूं पिणु ॾियनि था। थाणे ते वियासीं त भरिया रोड पुलिस केस वठण खां इनकार करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।